अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा हाणे हे क्वेश्चन आहे जेको एक्सरसाइज़ नंबर 7.2 में हुयो। पार्कर पेन हे पेन जो क़िस्म आहे जंहिंजी क़ीमत आहे 875 रुपयो। उन ते 17% GST आहे। GST मतिलबु हूंदो आहे जनरल सेल्स टैक्स। तव्हांखे पहिरियों ई पढ़ाया हुआ मुंहिंजे ख़्याल में। जनरल सेल्स टैक्स माना उहा टैक्स हूंदी आहे जेका गवर्नमेंट तव्हां वसूल कंदी आहे। यानी हे जेको आहे सो क़ीमत कंपनी जी आहे। जेका कंपनी जेको आहे पेन ठाहे थी उहा 875 रुपया तव्हां खां वसूल कंदी। हाणे गवर्नमेंट तव्हां ते उन ते 17% टैक्स आहे, उहा केतिरी वठे उहा चवनि था फाइन कयो। असां फार्मूलो लिखंदासीं, टैक्स घणी आहे 17%, त असां परसेंटेज जी जॻह ते 17 लिखियोसीं। हाणे जेका टोटल आहे उहो घणी आहे क़ीमत, यानी कि पेन जी 875 रुपया मल्टीप्लाइड बाय 100। हाणे पार्ट ॻोल्हणो आहे असांखे, यानी 875 जो 17% छा थींदो। ठीकु आहे, जेका क़ीमत हूंदी आहे उनजो 17% ॻोल्हबो आहे न। तव्हांखे ख़बर आहे त 875 हिते मल्टीप्लिकेशन में आहे, हेॾे अची हिते डिवाइड में आहे, हेॾे अची मल्टीप्लाए थी वेंदो। ऐं 100 जेको डिवाइड मल्टीप्लिकेशन में हुयो उहो डिवाइड में थी वेंदो। अॻिते सिंपल कैलकुलेशन आहे। हाणे असां छा कंदासीं, चाहियूं त हिननि ॿिन्हिनि खे पाण में सिंप्लीफाए कयूं। ठीकु आहे, पोइ 17 सां मल्टीप्लाए कयूं, या वरी हिननि ॿिन्हिनि खे मल्टीप्लाए करे पोइ 100 सां वंड आहे न, 10 वारी वंड था पढ़ी आया, ॿिनि अङनि खां पोइ 10 ॾींदासीं। हाणे पहिरियों पाण हिननि खे मल्टीप्लाए कयूं था। 875 मल्टीप्लाइड बाय 17। ठीकु आहे, 5 7 35, 3 मथे विया, 7 7 49 49 ऐं 3 घणो थी वेंदो 52, 2 हिते 5 मथे विया, ऐं 8 7 56 56 ऐं 5 61। ठीकु आहे, एको बंदि थी वेंदो, 1 5 5, 1 7 7, 1 8 8। हे 5, हे जेको आहे 5 2 7, 1 ऐं 7 8, 6 ऐं 8 हे 14 थी वेंदो। हाणे ॾिसो असांजो जवाबु आयो 14,875 वंडिया 100। तव्हांखे ख़बर आहे ॾाई जी वंड मां तव्हांखे शॉर्टकट पढ़ाया हुआ त ॾाई ईअं सम्झो हिन वक़्तु हिते आहे। को बि दर्जो हूंदो आहे न हुनजे आख़िर में ॾाई हूंदी आहे। ठीकु आहे, पर असां लिखंदा न आहियूं। हाणे छो जो करे 100 सां वंड थिए थी त ॾाई 2 अंग हेॾे शिफ्ट थींदी, न मतिलबु ॾाई अची वेंदी, उहो हिते कटे सटे असांजो जवाबु थी वेंदो 148 ॾाई 75। हे असांजो छा आहे, हे असांजो आंसर आहे। ठीकु आहे, यानी जेकॾहिं कंहिं शइ जी क़ीमत 875 हूंदी, 17% टैक्स असां घणो पे कंदासीं, 148 रुपया 75 पैसा। तव्हांजे किताब में मुंहिंजे ख़्याल में जेको हिनजो जवाबु आहे उहो ग़लति ॾिनल आहे। सो बुक जे जवाब ते तव्हां न वेंदा कयो। बुक में तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि, हर एक्सरसाइज़ में तव्हांखे ग़लतियूं मिलंदियूं, दर्जन में जवाबनि में। कटे सटे हिनजो जवाबु हे बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे।